मुँह खां गरो थियो तोखे लॻाए छॾींदो हाणे पहिरियां बैत पढ़ंदासीं दुनिया में ॾिसंदा अए मुंहिंजा ख़ुदा कंहिं शाहे गदा खे यकसान करे थो सघीं त करे थो सघीं अगरि कंहिं थोरी हवा मां को वॾो तूफ़ान करे थो सघीं त करे थो सघीं हिकमत नाहे हकीमनि में कंहिं 100 साल जे कुराड़े माण्हूअ खे नौजवान करे थो सघीं त करे थो सघीं दादनि जे घर अॼु महबूब मेहमान करे थो सघीं त करे थो सघीं हाणे जी सिंधी पढ़े थे गुॾी बरोच पढ़े ॾे हुॾी जे कोरी भटारो पढ़ियो त पोइ ॿेड़ी ॿुॾी अञा बि चङा चवंदा विया त हथ न हणिजे सर में नांग न खणिजे वर में ॿेर न पोखिजे घर में हा महिरबानियूं महिरबानियूं मीर मक़बूल शाहणी अल्लाह रसूल ख़ुशि कंदे आबाद हूंदा हाणे सदा हयात असांजा मास्तर वीचारा पढ़ाईंदी ठुप कोन सदा हयात मास्तर असांजा पढ़ाईंदी कोन 12 महीने साहब कंदो फोन चइबा मां अचां थो शागिर्दनि खे होशियारु कजो शागिर्दनि खे चई मां तव्हांखे पढ़ायो कोन इशारनि ज़रिए हिसाब भञिजो चई हा बाबा साहब पोतो चई ॾियो ख़बर उस्ताद तव्हांखे नंढड़ा पढ़ायो आहे चई हा चई 2 मां 2 विया त बाक़ी घणा बचा उस्ताद इशारा पियो ॾियनि याने तव्हां सम्झण जूं कोशिशूं कयो 0 का शइ कान बची हिकिड़ो छोकिरो हुजे सियाणो चई साहब मां तोखे सुवाल जो जवाबु ॾियां बरख ज़मींदार वहाब ख़ान जमाली मौला हुसैन आबाद करे अला ख़ुशि आबाद हा अलाए छोकिरा वञी मां तोखे छोकिरे जो जवाबु ॾियां चई हा तूं जवाबु का शइ कान बची बाबा सर गॾ भई ससवी सोड़ी में सही तरह पुछंदी तकड़ी हू ॿारो चल भई पोइ वठी किताब त हथ में वाचींदे वेही पोइ समरजनी सही तनी औखी न आहे छा आहे न आहे त हाणे सी तव्हांखे ख़बर आहे त बरोच असांजा हिते ज़माने में घणा आहिनि महिरबानियूं अल्लाह रसूल ख़ुशि कंदी मक़बूल ख़ान मक़बूल शाहणी असांजे नोटनि जो भरसाऊं करे रहियो आहे मौला हुसैन आबाद कंदो हा बरोच हा बरोच अॻे जा असांजा सखी हा बिस्मिल्लाह बरोच के कराची जना अस्पताल खणी आ डॉक्टर चेकअप कयो चई बरोच तू कोन बचंदे अगे जा बरोच असांजा सखी अची मां कोन बचंदे मुंहिंजूं अखियूं ग़रीबनि ते इस्तेमालु कजो मुंहिंजा जिगर जेरा फिफड़ ग़रीबनि ते इस्तेमालु कजो बरोच सां पंहिंजो पुटु गॾियल हुजे उन चए बाबा अखियूं ग़रीबनि खे ॾियूं जिगर जेरा ग़रीबनि खे ॾियूं वापडा वारनि खे ॾेई छॾिजो बाबा